ब्रेकिंग न्यूज़ आया सां शेयर कयूं पिया। जसकम नारी तहरीक जी अॻवान कामरेड मुर्कजान पीरज़ादो जे मुबैना क़त्ल वारो मामलो केस में नामज़द सैफ जतोई गिरफ़्तारी खां अॻु वारी ज़मानत लाइ दरख़्वास्त ॾेई छॾी आहे। जसकम पारां जोड़ियल जांच कमेटी जो 8 डिसंबर ते हैदराबाद में एहतजाज जो ऐलान। अहम ख़बर असां शेयर करे रहिया आहियूं। जसकम नारी तहरीक जे अॻवान कामरेड मुर्कजान पीरज़ादो जे मुबैना क़त्ल वारो मामलो जंहिंमें केस में नामज़द सैफ जतोई गिरफ़्तारी खां अॻु वारी ज़मानत लाइ दरख़्वास्त ॾेई छॾी। जसकम पारां जोड़ियल जांच कमेटी जो 8 डिसंबर ते हैदराबाद में एहतजाज जो ऐलान। जसकम नारी तहरीक जी अॻवान कामरेड मुर्कजान पीरज़ादो जे मुबैना क़त्ल वारो मामलो केस में नामज़द सैफ जतोई गिरफ़्तारी खां अॻु वारी ज़मानत लाइ दरख़्वास्त ॾेई छॾी। अहम ख़बर नासिन खे ॾियूं पिया। जसकम नारी तहरीक जी अॻवान कामरेड मुर्कजान पीरज़ादो जे मुबैना क़त्ल वारो मामलो जंहिंमें केस में नामज़द थियल सैफ जतोई गिरफ़्तारी खां अॻु वारी ज़मानत लाइ दरख़्वास्त ॾेई छॾी आहे। अव्हांखे ॿुधायूं त जसकम पारां जोड़ियल जांच कमेटी जो 8 डिसंबर ते हैदराबाद में एहतजाज जो ऐलान कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर करे रहिया आहियूं। जसकम नारी तहरीक जी अॻवान कामरेड मुर्कजान पीरज़ादो जे मुबैना क़त्ल वारो मामलो जंहिंमें केस में नामज़द सैफ जतोई गिरफ़्तारी खां अॻु वारी ज़मानत दरख़्वास्त ॾेई छॾी आहे। जसकम पारां जोड़ियल जांच कमेटी जो 8 डिसंबर ते हैदराबाद में एहतजाज जो ऐलान।